जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 22 डिसेंबर 2023 जुमे जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष जी एकादशी, मोक्षदा एकादशी। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। कोई अगरि नओं कमु शुरू करण था चाहिनि, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। स्थान परिवर्तन करणो हुजे त अॼु जो ॾींहुं हुन जे लाइ बि सुठो रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। जय ऐं सुख जी हुननि खे प्राप्ति थींदी। तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु डप या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे त बहितर रहंदो। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ अॼु भगवान शिव जी उपासना करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हां खे धन प्राप्ति थी सघे। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते बि ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग अॼु बीठल आहिनि। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे घर वारनि मां या पंहिंजे दोस्तनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन बि अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो। कार्यस्थल ते धन प्राप्ति जा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां कटणो आहे, न त कोई आकस्मिक घटना जो सामनो थियण जी आशंका आहे। वाद विवाद या मतभेद थियण सां बि बचणो आहे। अॼु हनुमान जी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। ख़ासि करे हुननि खे अॼु पंहिंजे पेट जो ध्यानु रखणो पवंदो। थी सघे त अॼु लिक्विड डाइट फॉलो कंदा त बहितर रहंदो। तव्हांजो कार्यस्थल ते ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। अॼु धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु आनंद सां गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे जाम टाइम खां अटकियल कोई कमु पूरो थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा बि हुननि जे लाइ सुठा योग बीठल आहिनि। कार्यस्थल ते बि हुननि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो, त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। मोक्षदा एकादशी ऐं गीता जयंती। त मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष जी जेका एकादशी हूंदी आहे, हुनखे गीता जयंती बि चवंदा आहिनि। चवंदा आहिनि कि अॼु जे ॾींहुं ई भगवान श्री कृष्ण अर्जुन खे महाभारत युद्ध खां पहिरियों गीता जो ज्ञान ॾिनो हुयो ऐं सभु हुननि जो जेको मोह हुयो ऐं अहंकार हुयो उहो निकिरी वियो हुयो। त अॼु जे ॾींहुं भगवान विष्णु जी उपासना करणु, हुननि खे पंचामृत सां सनानु कराइणु, साण ई साण गीता जो पाठ करणु ऐं गीता जो डिस्ट्रीब्यूशन करणु यानी गीता जो दान करणु तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू अॼु जे ॾींहुं व्रत रखंदो आहे,
मोक्ष जा द्वार पंहिंजे लाइ खोले छॾंदो आहे। मरण खां पोइ हुनखे मोक्ष जी प्राप्ति थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे विनय जी जो, जेके अहमदाबाद गुजरात जा रहंदड़ आहिनि, ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कार्यस्थल ते जाम विघ्न ऐं बाधाऊं थी अचनि, हुननि जे लाइ कोई उपाय ॿुधायो। त विनय जी, तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांखे 7.5 जी दशा थी हले शनि जी। हुन जे लाइ तव्हांखे नित्य ही रोज़ निरंतर हनुमान चालीसा जो जाप करणु खपे। साण ई साण पंहिंजे कार्यस्थल ते सुबुह जे टाइम ते ऐं शाम जे टाइम ते ॾीओ ॿारणु खपे। हुन जे साण साण तव्हांखे मंगल ऐं छंछर जे ॾींहुं हनुमान जी जे मंदिर वञणु खपे। मंगल जे ॾींहुं मिठी शइ ऐं छंछर जे ॾींहुं तेल चाढ़णु खपे। इहो करण सां तव्हांजी सारी बाधाऊं जेके आहिनि उहे धीरे धीरे करे समाप्त थींदी वेंदियूं, ऐं शनि जी जेका 7.5 हले थी उहो बि थोरो तव्हांखे रिलीफ मिली वेंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल आहिनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।